जलालपुर कैनाल बुनियादी तौर ते झेलम नदीअ ते जेको रसूल बैराज आहे उन जे साॼे कप तां निकितो आहे ऐं इहो लॻभॻि 117 किलोमीटर डिघो आहे जेको पंजाब जे पुठवार बेल्ट में जेके खुशाब पिंड दादन खान इहे जेके इलाइक़ा आहिनि जेके हींअर बारानी इलाइक़ा आहिनि जिन ते घणे भाङे जेका पोखी आहे उहा मींहोंगीअ ते थींदी आहे छो त उते को आबपाशी जा वाहन जो निज़ाम न आहे त उन इलाइक़े खे आबाद करण लाइ ही वाह खोटियो वियो आहे जेको घणे भाङे पको वाह आहे जेके लाइंड कैनाल बि चयो वेंदो आहे उन में पाणीअ जो सेमो घटि थींदो आहे ऐं हीउ जेको इलाइक़ो आहे इहो इस्लामाबाद खां लाहौर वेंदे मोटरवे तां क्रॉस कंदे इहे इलाइक़ा ॾिसी सघजनि था। खुशाब सरगोदा जो माज़ीअ में हिसो रहियो आहे ऐं इहो आबपाशी जे लिहाज़ सां इन करे पुठीरो आहे जो हीउ सॼो वॾो हिसो हुन जो जाबलू इलाइक़ो आहे जिते साल्ट रेंज बि आहे ज़मीन तमामु घणी लुणियाठी आहे त उन इलाइक़े खे आबाद करण जे लाइ हीउ रिकॉर्ड मूजिबि छमाही वाह ॿुधायो थो वञे जंहिंमां केतिरियूं ई डिस्ट्रीब्यूटीज़ ऐं माइनर्स निकिरंदियूं ऐं लॻभॻि इन मां 2.25 लख एकड़ ज़मीन आबाद कई वेंदी। हिन वाह जी जेका गुंजाइश आहे डिज़ाइन जे हिसाब सां उहा 1350 क्यूसिक आहे ऐं ज़हन में रहे त हिन इलाइक़े में जीअं त हीउ लुणियाठो इलाइक़ो आहे तंहिंजे करे उते पाणीअ जी खपत वधीक थींदी त सिंध में जेकर 1000 एकड़ आबाद करण लाइ लॻभॻि जिते 2.5 क्यूसिक पाणी खपंदो आहे त हिते उन जी भेट में 6.5 पौणा 7 क्यूसिक पाणी 1000 एकड़नि ते खपंदो। इन खे वाटर अलाउंस चइबो आहे इंजीनियरिंग जी ज़बान में त जेको वाटर अलाउंस हिन वाह जो आहे उहो ईअं सम्झो त सिंध जी भेट में लॻभॻि 2.5 भेरा वधीक आहे। सो जेकर हिन मां 2.25 लख एकड़ ज़मीन हिन ख़िते में आबाद थिए थी त इन वाह मां जेकर पाणी हेठि न पहुचे त उहा सिंध जी लॻभॻि 4 लख 4.25 लख एकड़ ज़मीन जी आबपाशीअ जेतिरो पाणी हिन वाह में वहायो वेंदो। जलालपुर वाह 1991 जे ठाह जी हिक लिहाज़ खां असां उनखे भंजकड़ी सम्झूं था त 1991 जे ठाह में सिंध पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जेको उन ठाह वक़्तु सरहद सॾाईंदो हो ऐं बलूचिस्तान इन्हनि चइनी सूबनि सॼे साल में 10 ॾींहंनि जे हिसाब सां पंहिंजे वर्करनि जी विरासत ॾेई छॾी हुई त फलाणी ज़ोन में या फलाणे बैराज में असांजी पाणी जी खपत इन्हनि 10 ॾींहंनि में हेतिरी हूंदी त उहा पाणीअ जी जेका उन वक़्तु अॻुवाट खपत हुई उनखे बुनियादु बनाए इहा 10 ॾींहंनि जी पाणी जी खपत तइ कई वई हुई। चारई सूबा उन खपत जे हिसाब सां पंहिंजो पाणी खणंदा आहिनि। पंजाब बि पंहिंजो पाणी उन ई ठाह में ॾिनल 10 ॾींहंनि जे वर्करनि जे हिसाब सां खणंदो आहे ऐं केतिरा भेरा थियो आहे त हू पंहिंजो मुकमल पाणी उन ठाह मूजिबि जेतिरो उनखे मिलियल आहे उहो इस्तेमालु कंदो रहियो आहे। तंहिंजी माना त जेको बि पाणी सूबनि खे 91 जे ठाह में मिलियल आहे उहो सूबा अॻे ई इस्तेमालु करे रहिया आहिनि त जॾहिं उहो विरहायल पाणी सॼो जो सॼो हाणे कमिटेड आहे वक़्फ़ थियल आहे मुख़्तलिफ़ वाहन ऐं कमांड एरियाज़ लाइ त हाणे नओं पाणी त उसूली तौरु मौजूदु ई कोन्हे को। इन सूरत में नओं वाह जंहिंजे लाइ पाणी अॻे रखियल ई न हो ठाह में त उन जो ठहिण ऐं उन लाइ पाणीअ जी अलोकेशन इहा असां सम्झूं था त 1991 जे ठाह जी भंजकड़ी आहे। हिन वक़्तु इहो वाह मुकमल तौरु ठही चुको आहे उन जूं डिस्ट्रीब्यूटीज़ बि घणे भाङे तयारु आहिनि ऐं अमली तौरु हाणे इहो वाह मौजूदु आहे कागज़नि ते नाहे सरज़मीन ते आहे। इन जी आज़माइशी जेको उन जो वहिकिरो आहे सो बि कयो वियो आहे त हाणे हिन मरहले ते इन कैनाल खे वापसि कराइण जो क़ानूनी तरीक़ो हिकिड़ो ई आहे त सिंध जी 2 साल अॻु जेका समरी वियल आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में सिंध उन खे बुनियादु बनाए सदर खे बि ख़त लिखी सघे थी गॾियल पार्लियामेंट में बि वञी सघे थी छो त सिंध जो एतिराज़ु उते अॻे ई दाख़िल थियल आहे त सिंध चई सघे थी त असांजे एतिराज़ जे हूंदे जीअं त इहो वाह जो ठहिणु गैर क़ानूनी आहे तंहिं करे जेसीं असांजी समरीअ ते को फ़ैसिलो नथो थिए इहो वाह नथो वाहे सघिजे। इन खे पार्लियामेंट में खणी वञिजे इन खे हाईएस्ट लेवल ते सियासी सतह ते खणी वञिजे
अमली तौर ते इहो मरहलो हाणे तमामु ॾुखियो आहे जो वाह अमली तौरु तयारु थियल आहे। इहा सॼा मरहला अॻु में इस्तेमालु करणु घुरिजनि हा, पर हाणे जेकर को ऑप्शन आहे त पोइ इहो सिंध हुकूमत वटि CCI जो हिकिड़ो सियासी ऐं आइनी ऑप्शन मौजूदु आहे। सिंध खे नुक़सानु इन वाह सां ईअं पहुचंदो त 1350 क्यूसेकनि जी गुंजाइश आहे। सो इहो पाणी त 91 जे ठाह मूजिबि हाणे पंजाब वटि त मौजूदु कोन्हे, उहो त उनजो पाणी विरहायल आहे। सो जॾहिं हिन वाह खे इहो पाणी ॾिनो वेंदो त लाज़मी तौर ते झेलम दरिया ते हेठि जेको त्रिमू बैरेज आहे उन जी कमांड एरिया आहे, उनखां हेठि जेको पंजनद जो इलाइक़ो आहे उन जी कमांड आहे। हीउ उन जे हिसे जो पाणी आहे जेको वराए जलालपुर वाह खे ॾिनो वेंदो, ऐं जॾहिं जलालपुर वाह ॾांहुं इहो पाणी वरायो वेंदो त लाज़मी तौर ते ॿिए पासे जेका 1350 क्यूसेक जी खोट थींदी त उते अॻे ई पंजाब जा आबादगार आबादियूं कनि था, हुननि जूं बनियूं, हुननि जी कमांड एरिया आहे, हुननि जे पाणीअ जा राइट्स डेवलप थियल आहिनि। त ज़ाहिर आहे पंजाब उन्हनि खे सुकण त कोन ॾींदो, इहो त कोन चवंदो त असां नओं वाह ठाहियो आहे त हाणे तव्हांखे पाणी नथा ॾियूं। पोइ असांखे अंदेशो इहो आहे त जेके सिंधू दरिया मां चश्मा झेलम ऐं तोसां पंजनद जा लिंक कैनाल निकिरनि था, उतां पाणी सिंधूअ मां वराए इन्हनि इलाइक़नि जी त्रिमू ऐं पंजनद जे इलाइक़े जी जेका खोट थींदी उहा इन्हनि वाहनि मां पूरी करे ऐं उन्हनि इलाइक़नि जे आबादगारनि जी पाणीअ जी खोट भरी वेंदी। ऐं अमली तौरु इहो पाणी अणसिधी तौरु ख़ासि तौर ते जॾहिं पाणीअ जी खोट थींदी अप्रैल जेको आगाटो ख़रीफ़ आहे उन महिल ते इहो पाणी मूंखे लॻे थो त इहो झेलम मां जॾहिं पाणी घटि थींदो त पोइ इहो सिंधूअ मां खणंदा ऐं अणसिधी तरह इहो पाणी बि सिंधू दरिया जो याने सिंध सूबे जे हिसे जो मोड़ियो वेंदो।